नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त के जोड़ो में खबर ॾींदा आहियूं। जोड़ो जी इंतज़ामिया एंटी इंक्रोचमेंट टीम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो हुक्मन के नजरअंदाज करे छॾियो। इंतज़ामिया हद दखलनि खिलाफ ऑपरेशन की आड़ में फ़क़त गरीब औरतन जूं झुगियूं ढाहे पट करे छॾियूं, जॾहिं त शहर जी 70 सैकड़ो आबादी ते बाअसर सरमाईदारन जा कब्जा कायम आहिनि। इन सिलसिले में जोड़ो जे शहरन वसीम यूसुफ रायमो, एडवोकेट मुमताज खोसो, देशी न्याज खोसो, अब्बास खोसो, अकरम जट, आबिद अंसारी ऐं ॿियनि चयो त इंतज़ामी नाहली सबब जोड़ो शहर जूं अरबे खरबे रुपयनि जूं सरकारी ज़मीनूं बाअसर भौतारन ऐं सरमाईदारन जे कब्ज़े में आहिनि। पर असिस्टेंट कमिश्नर जोड़ो ऐं एंटी इंक्रोचमेंट टीम बाअसर भौतारन खिलाफ कार्रवाई करण बदिरां सिर्फ़ गरीब औरतुनि जा रेड़ा, होटलुनि जा छपरा, केबिनूं, मोचनि जा दुकान ढाहे पट करे छॾिया आहिनि, जेका इंसानियत ऐं कानून जी बनकड़ी आहे। इंडियन कमिश्नर ऐं डीसी मीप्रका सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान समेत समूरनि वस वारनि खां मुतालबो कयो त फ़क़त मिसकीन माण्हुनि जूं झुगियूं ढाहिण इम्तियाजी सुलूक आहे। शहर में बराबरी जी बुनियाद ते गैर कानूनी तौर कब्जे हेठि आयल खरबे रुपयनि जी सरकारी जमीनुनि ता कब्जा खत्म कराया वञनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।